सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां सुबुह शाम पंहिंजो पाण खे रिलैक्स, पंहिंजो पाण खे मालिक जी रहमत सां भरण, पंहिंजो पाण में पॉज़िटिविटी आणण, पंहिंजो पाण खे चङाइनि सां भरण जे लाइ उन सचे साईं जो नेम ध्यान सिमरन कयूं ज़रूर। जिसां एतिरा बहितर थियूं। अगरि थोरो थोरो किचिरो करे अचे बि सही त असां रोज़ जो रोज़ कंदा वञूं, पंहिंजे दिमाग़ खे गंद जो ढेर कॾहिं बि न थियण ॾियूं। ऐं इन करे ई असां उन सचे साईं जूं वर्सियूं, मेला, प्रोग्राम, उत्सव, उनजो मक़सदु आहे जीअं असांखे सम्झ ॼाण हुजे त असांखे कुझु करिणो आहे, असांखे कुझु वधणो आहे, असांखे कुझु बणिजणो आहे। मालिक असांखे इंसान बणायो आहे, असां सही इंसान असांखे बणिजणो बि आहे। तंहिंजे करे असां पंहिंजो पाण खे बहितर कंदा आहियूं। असां पंहिंजे घर वांगुरु, पंहिंजे दुकान वांगुरु असां हर चङी चीज़ जो क़दुरु कंदा आहियूं। असां मुर्दे तो बि सोन लाहे वठंदा आहियूं, उनको ग़लति कोन्हे हूंदो। भई चङी चीज़ खे असां छो ख़राबु कयूं, आहे चङी चीज़ खे छो उछलायूं, मुंहिंजो पैदा मक़सदु इहो हूंदो आहे। मज़ाक में सब कुछ भी चौकड़ी अलग चीज है, लेकिन हकीकत में चंगी चीज जी इज्जत है। चंगी चीज के सब बेहतर समझना। इन करे चंगाइन के संभाले करे रखो। इन करे सजा वॾा जेके भी हुआ सभिनी उन्हनि संतन, महात्माउनि, देवन, अवतारनि, भगवान जूं मूर्तियूं संभाले करे रखो। भाई असां हुजूं न हुजूं, लेकिन ये चंगाई, पौतरताई, रहमत इहा सदाई जिंदा रहे। इहा जिंदा रही तो इंसानियत सदाई जिंदा रहंदी, सदाई बनी। जंहिं प्यार भरे मौके ते पर सभु गॾु थियो, वो मौक़ो हकीकत में असांखे पंहिंजी इंसानियत यादि ॾियारे थो। हकीकत असांखे पंहिंजो सुभाउ यादि ॾियारे थो। मालिक असांजो सुभाउ ई अहिड़ो बणायो आहे, चङी चीज़ुनि खे संभाले करे रखूं, पंहिंजे घर खे हरियो भरियो बनाए रखूं। ऐं घर असांजो हरियो भरियो तॾहिं थींदो जॾहिं असांजो दिमाग़ हरियो भरियो हूंदो। घर असांजो साफ़ पवित्र शुद्ध तॾहिं थींदो जॾहिं असांजी दिलि शुद्ध ऐं साफ़ पवित्र हूंदी। मालिक जी रहमत असांजे घर में तॾहिं वसंदी जॾहिं असांजी दिलि में उन सचे साईं जी रहमत वसंदी, निवास थींदो, असांजो घर मंदरु बणिजी वेंदो। असां घर खे मंदरु ॾिसणु चाहींदा आहियूं, पर असांखे पंहिंजे जीवन खे मंदरु बणाइणो आहे, पंहिंजे दिलि में उन सचे साईं खे विहारणो आहे। त पोइ मंदरु मंदरु हूंदो आहे। लेकिन जॾहिं उहो वहिंवार मंदर वारो प्यार मोहबत सां घर में खणी ईंदा आहियूं त पोइ उहो घर मंदरु थींदो आहे। लेकिन जॾहिं वरी सचे साईं खे पंहिंजी दिलि में विहारींदा आहियूं त पोइ वरी असां पाण घुमंदा फिरंदा मंदर थी वेंदा आहियूं, सचे साईं जी रहमत बणी। पोइ जिथे हूंदासीं, जिते वेंदासीं, उहा जॻह ई मंदरु हूंदी, उते ई मेलो थींदो, उते ई मालिक जी रहमत वसंदी। असां घुमंदा फिरंदा मंदर ऐं तीरथ बणिजी वेंदा।